ओके आ रियाज़ जो शेर पढ़ियुमि नेट ते उन में लिखियल हो त शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त ज़िंदगीअ में मूं काफ़ी माण्हू उहे ॾिठमि जेके अलाह ताला खां माफ़ी पिया वठनि रोअंदे, उहे सवाया ॾिठमि। हालांकि उहे कहिड़ा माण्हू आहे जंहिं इंसाननि खे रंजायो आहे, इंसाननि खे ॾुख ॾिना आहिनि, इंसाननि खे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, उहे माफ़ी वरी अलाह खां वठंदे ॾिठमि। हा, माना हुन हिकिड़ो मिसाल ॾिनो, पर असुल हक़ीक़त इहा आई त शेख सादी रहमतुल्लाह अलैह जो इहो हिकिड़ो शेर हो। उनजो असल में जवाबु इहो हो, उनजो चवण जो मक़सदु इहो हो त जंहिं इंसान खे इंसानु ॾुखाए थो त जेकॾहिं उन खां माफ़ी वठे हा बहितर भलो हो, उहो उनखे माफ़ बि करे छॾे हा, उनखे सुकून बि मिली वञे हा। पर असां हालांकि इंसान ज़ात खे ॾुखाए, कंहिंखे तकलीफ़ूं ॾेई, कंहिंखे रंजाए वरी माफ़ी अलाह खां वठंदासीं। मुंहिंजा मालिक माफ़ करो, हुनखे रंजस साॻो दिलि में हूंदी, उहा ई हूंदी। ॿी ॻाल्हि इहा त अॼु क़ुर शरीफ़ मूं पढ़ियुमि, क़ुर शरीफ़ ई लिखत आहे त अलाह ताला ॾिसो केॾो न गफ़ूर रहीम आहे, इंसान खे केॾो त ख़ूबसूरत करे ठाहियो अथई। कीअं? हाणे असां इंसान त आहियूं, पर असांजा पेर हे जेके अलाह ताला ठाहिया आहिनि अॻिते छो आहिनि? पोइ हिते बि करे पियो सघे, या माना मिसाल तौरु खुड़ी खां पेर अॻिते छो आहे? इन जो जवाबु हा, वाधारो उन करे कयो अथई त जे अॻिते न वधाए हा त इंसानु किरी पए हा, हली न सघे हा, हली न सघे हा। माना अलाह ताला ॾिसो माना कीअं इंसान खे ठाहियो आहे। वरी अलाह ताला असांखे सॼे जिस्म में वार ॾिना आहिनि, हिन हथ जी तरनि में वार छो न ॾिना अथई? सॼे जिस्म में असांखे हे ॾिसो मथां बि वार आहे, जाॾे काॾे वार आहे, पेर जी तरनि में ऐं हथ जी तरनि में अलाह ताला वार छो न ॾिना आहिनि? उन करे न ॾिना अथई त माना असांखे तकलीफ़ थिए हा कमु करण में, जेकॾहिं वार हिते हुजे हा त खाइण में तकलीफ़, खाइण में या को कमु हुजे हा, वार पटिजे हा, तकलीफ़ अचे हा, पर हे असांजो हेठां आहे। हा, अलाह ताला जी तकलीफ़ आहे। वरी ॿियो त अलाह ताला असांजे हथनि जूं आङिरियूं डिघियूं छो कयूं आहिनि? पेरनि जेतिरियूं बि करे पियो सघे, जीअं पेरनि जूं आङिरियूं असांजूं नंढियूं आहिनि ओतिरियूं बि करे पियो सघे, असांजूं डिघियूं छो कयूं अथई आङिरियूं? इहे अलाह ताला डिघियूं उन करे कयूं आहिनि जंहिं हीअं माना असांखे कंहिं बि कम में तकलीफ़ न अचे। आङिरियूं डिघियूं हूंदियूं न, हथ कमु सही कंदा, ताक़त वठंदा, ज़ोर वठंदा, मज़बूत। पर हे जे हेतिरी असांजी आङुर हुजे, ताक़त वठंदी कंहिं बि कम में न वठंदी। माना अलाह ताला ॾिसो केॾो त माना गफ़ूर रहीम आहे, माना कीअं इंसान खे ठाहियो अथई। वॾी महिनत कई अथई। ईअं चयो वियो आहे त इंसान अशरफुल मखलूकात आहे, माना मालिक अलाह पाक अहिड़ो रुतबो ॾेई छॾियो इंसान ज़ात खे त अशरफुल मखलूकात, माना हर शइ खां अफ़ज़ल, माना हर शइ खां अफ़ज़ल, माना उहा मखलूकात आहे इंसान ज़ात। ॿियो ख़ैर भाऊ नौकर सफ़ा मज़न उथो वियो पाण, ॿिया मिड़ई सभु ख़ैर, ॿिया हरू भरू बि ख़ैर लॻा पिया आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी संगत वग़ैरह ख़ुशि आहे? पाणी गुगी सर 30 रुपया ॾींदा आहियूं, मिलंदा 25 आहिनि। हा सर, उनजे लाइ पोइ इहो बसि पंहिंजे पेट गुज़र सफ़र जे हिसाब सां मसरूफ़ लॻा पिया आहियूं, माना गुगियूं भरे माण्हुनि खे ॾियूं था, सप्लाई कयूं था, तंहिंमें 2 रुपया थियनि था, जीअं माना 60 माना जे घर माना हिकिड़ो माण्हुनि खे सहूलियत मुहैया था कयूं। सहूलियत जा घणा गिलास पीअंदा? भंग जा मवाली आहियूं असां, एतिरी त पीअंदा आहियूं जो माना घाटे में भटी घाटी हुजे न त बि 2-2.5 गिलास 3 पी वेंदासीं। हा, अॼु मूं हया 3 गिलास स्टील वारा, माना ईअं सम्झ 1.5 किलो पाणी जो पीतो अथमि, 1.5 किलो पाणीअ जो। इहे नशा केसि ताईं हलंदा? इहे नशा तक़रीबन बसि हींअर तव्हां सां खाई पी कचहरी करे मानी टुकुरनि खाई सुम्हंदुमि न, इहे नशा मुंहिंजा इहे माना ख़तमु थी विया।
अॼु भला हुन ते वियव जिते हणखणूं लॻंदियूं जेको तव्हां फ़क़ीरी में वेंदा हो। हा सर उहो यार हेल मां ॿुधायां न उहो अलॻि आहे। उहो अलॻि आहे सिस्टम, पर उहो होॾे वञणु नथो थी सघे। मां 2 चकर जेके भरियां थो, 3 चकर माण्हुनि खे पाणी ॾियण लाइ न, इन में मसरूफ़ बि थी वियो आहियां। भला जेको वञी थो मोट मिले थो कुझु या माण्हू मोटा था छॾनि ख़ाली? हा ॾियनि था कुझु, पोइ जेको हुननि जो हाल आहे ॾियनि था, पोइ असां हुनखे वरी पोइ जेको थोरो थो ॾिए न उनखे वराए ईअं था चऊं बाबा खाइण खां था रखूंसीं, अलाह गंज ॾींदीसीं, 2-3 सेर विझी ॾे, हे छा आहे न अथई। ॿी ॻाल्हि इहो अलाह ख़ातिर था ॾियनि या ॻोठ जो सम्झी था ॾियनि? मां त ईअं सम्झां ॻोठ जे सम्झी था ॾियनि, पोइ हाणे अलाह ख़ातिर अलाह ख़ातिर अलाह ख़ातिर किथे अॼु किथे था ॾियनि। ॻोठ सम्झी ग़रीब नथो ॾिए। घणनि माण्हू मेणा बि ॾिना। न तूं जो चईं थो त मां खाइण लाइ रखां थो, पोइ रखी थो खाइण लाइ। हा रखां थो न, हा रखंदो आहियां। 2-3 पाचका कणिक जा थींदा आहिनि, 2-3 पाचका कणिक जा थींदा आहिनि, ऐं तंहिंखां अलावा असां चवां सारियुनि जा 15-16 पाचका थींदा आहिनि, मुंहुं सिलाई थियल भाणा वारा। नथा हा पोइ ॿुध न, जिन हूअं ख़ुशामद करे मूंखे घणो ॾियनि न, त अलाह कसम ढिघो थी वञे, कमरो भरिजी वेंदो। हा जॾहिं 16 पाचका थींदा आहिनि न, हा त पर माना अंदरि गुंडरो करे था ॾियनि। किनो छो थो करे हुननि जो? ॿुध न मूंखे असां ॾिनो किनो कीअं जंहिंमहिल गुंडो करे था ॾियनि। अॼु ज़ाहिर थी पई गंज था ॾियनि, गुंडरो करे था ॾियनि। अची न कोन हाकिम खे ॾे त माना सऊदी जो हाल ॿुधाए। हा यार मदीने बसि हीअं करे छॾ, हीअं थी बसि हिते पई हुजे तूं ॻाल्हाए, बसि हथु न विझे, बसि ॻाल्हाए। आवाज़ु भरपूर पियो। मदीने जे मथे कर लाइ मदीने जे बचण जी ॻाल्हि कयईं तूं। बादशाह हिकिड़ो ज़माने जो, बादशाह ज़माने जो, पोइ उनजे भरिसां कुराड़ी हिकिड़ी रहंदी हुई। पोइ उनजी औलाद हिकिड़ो पुटु हुजेसि, अफ़ज़ल उनजो मुड़ुस जो मरी वियो, हिकिड़ो पुटु। पोइ वॾो जंहिंमहिल थियो, जवानड़ो थियो, त काठियूं ॾाढियूं कराईंदा हुआ, पंहिंजो गुज़र सफ़र कनि पिया। पोइ जंहिंमहिल हुन बादशाह जी मला ते को टपियो त मथे नज़र कयईं त माईअ ते पइजी वियसि, शहज़ादी ते। शहज़ादी नज़र जो पइजी वियसि त पीउ जो, त मां चयसि त भाउ पर थिया थी विया जो उॾींदो। चए हा मां पर थिया आहिनि, पर मूंखे इहो माण्हू वठी ॾे। चए भाउ उहो बादशाह असां काठियूं मथे त खईंदा आहियूं, हल हेॾे। पोइ हिनखे ॾाढो दॿाईं कयईं त आॾो हर मां आयुसि। मां छो थी ॻाल्हाईंसि? चए भाउ असांजो हाल हे आहे, वरी हे थो चए त मां हिन आसमान ते बि पहुचां, पर थिया अथसि, हाणे उॾण जहिड़ो थियो आहे। मां त हाणे हिन में अड़िजी वियसि, पीउ बि कोन्हे को, आहे बि हिकिड़ो। परे जा बि प्रकार इहे ई ॿुधी। पोइ हिन चए मां इहो जे हिननि जी नज़र पई आहे त वठंदासीं। चए भाउ असां काठियूं पिया था कयूं, तूं तुंहिंजी वठंदासीं। चए मुंहिंजो परियों हिन जॻह बंगुले जे परियों तंबू लॻल आहे, तूं उते अचु, मां तोखे सम्झायां थो। पोइ हुन सम्झाणी में तूं वञु बादशाह ॾे, तूं इहे काठियूं लाहे। हा काठियूं लाहे छोकिरो अथई, हुनजो सिफारिश कयो त छोकिरे मां खे हल हिन महिल ई हल, हा देरि न थिए। पोइ जेॾी महिल जो उते विया त हुन चयो मां त ॻाल्हि ॿुधो, इहो तूं वञेसि, जेको बि शर्त हुजई तूं मञूं अचु, करण वारा असां आहियूं। चई ठीकु आहे। हीअ जो वई त बादशाह वेठो हुजे, वॾी कचहरी दम लॻी पई आहे, कुराड़ी जो वई दर खां वञी बीठी त बादशाह उथी बीठो, ख़ैर त मां आई आहियां। तूं चए मां आई आहियां त मूंखे पंहिंजी धीउ जो संग ॾे मुंहिंजे पुट खां। अॼु मुंहिंजे पुट जी नज़र पई आहे, सो मां हाणे तोॾे आई आहियां। चए तूं काठियुनि करण वारी, इहे परियों झोपड़ी अथव, इहा अथव न जा। पोइ इहा तव्हांखे ताक़त आहे त तव्हां मूं ॾे आई आहीं संग खां, त कावड़ इहो ओछो ओछो त वज़ीर चयुसि न, पकी ॿेर खे सभु को छापड़ हणंदो आहे, भितर हणंदो आहे। तोखे ॻाल्हियुनि में भॼाईंसि,
ॻाल्हियुनि में भॼाईंसि तूं चए पोइ वज़ीर हिनखे चवंदा हाणे तूं वञो हाली त पोइ हुन ॻाल्हि खे सलाह कयूं वज़ीर खे चवंदा हाणे हिन लाइ छा सोचूं की हाणे पकी ॿेर खे छपू छापू हूंदो आहे पर हाणे तूं बादशाह चईंसि त हिकिड़ो सोन जो थाल ॾे हिकिड़ो चांदी जो इहो खणी अचु पोइ मां तोखे छोकिरीअ साम्हूं ॾींदुसि हाणे हे काॾूं काठिंडारी तोखे अचे सोन ॾींदी या हे हो पोइ हीअ जो वई वरी उन्हनि ॾे वञी झूपड़ियुनि ॾे उते पखे ॾे उते तंबुनि जो वई त हुननि खां पुछईं त हुन चयो छा चईं चई बसि हिकिड़ो सोनो थाल हिकिड़ो चांदी जो ऐं ॿियो हिकिड़ो सोन जो थाल घुरियो अथई तवजो करे ॿुधो चओ ॾींदासीं वरी हे जवाब सां ॾींदासीं या कुराड़ीअ जो सुभाउ रुगो हा कर हिते त वज़ीर चयोसीं हाणे हा करणी पइजी वई चई न न हिकिड़ो सुवालु मुंहिंजो जहाज जहिड़ो मुंहिंजो बंगलो आहे अहिड़ो बंगलो बि ठही मिले मुंहिंजी छोकिरी खे चई मां वरी सलाह कयां पुट सां वञी वरी आई चई साईं जन उन्हनि खे चई त हाणे अबा मूंखे वरी चयोसीं त बंगलो बि अहिड़ो ई हुजे मूंखे वरी बंगलो बि ॾे त हुन चयोसि त बंगलो शादी खां बाद में अहिड़ो ई मिलंदो पर मौक़ो ॾींदो मौक़ो शादी खां पोइ बंगले जो बाक़ी अॻ में न बादशाह खे वरी अचे चई कुराड़ीअ त वाह बंगलो बि ठाहींदा पर मौक़ो ॾे चई मौक़ो हेतिरो मां तोखे ॾींदुसि पर शादी भली करे वञे छोकिरो तुंहिंजो पोइ हुनजो ठीकु आहे वाह राज़ी थी आयो आहे हिन ते चई हाणे छा पियो थी झूपड़ी जाॾो चई कचा टोटा बि पिया आहिनि भितर हे हो पकियूं सिरुनि जा बि टोटा पिया आहिनि चई इहे खोड़ी करे रखो हिकिड़े पासे हिकिड़े ॾिठो रखो असां अचूं था कुराड़ी वई ॿुहारे सुहारे रखियईं वञी होॾियूं पकनि खे बि कचनि खे बि हे जो आया था हाणे हिते अञा उहो नथा ॾिसंदुसि कुराड़ी खे त न कुराड़ी थी पुछनि तव्हां केरु आहियो पोइ जेॾी महिल जो हे जो आया त हिकिड़े त टोटनि पकनि ते ॻाढ़ी चादर विधई वरी हुन ते साई चादर विधई दुआ घुरियऊं जी मां हाणे लाथई त सोन ॿरे थो पियो चांदी जे थाल भरे ठाहे वञी विमालात में ॾेसि बादशाह खे उते पर भली कचहरी हुजेसि वरी पतो भाउ हे त सोन बि आंदई हे हो वज़ीर हा वज़ीर चयोसि संग ॼणो पवंदी वज़ीर जो जहिड़ो लॻो पियो मालिकी वारी आहे निंधण की न आहे हीअ मंज़िल जेकी आहे त बंगलो बि ॾींदई अबा वरी हिन चयो भाउ सुभाणे तव्हां भली विहारे वठी वञो मूंखां वरी हीअ वई पंहिंजनि सां हुन सां ॻाल्हाई की वठी था अचूंसि हली वठी जंहिं महिल जो आयासीं त हुनखे मौक़ो ॾिनई त अबा 2 महीना चई 2 महीना थी विया मां अहिड़ो ई महल न त मां पंहिंजी वठी ईंदोसांव हिन चयो त 2 महीना 2 महीननि खां हिन बादशाह छा कयो जो हलियो ॿाहिरि शादी हुन छोकिरे थी वई हे जो हलियो होॾे त ओॾो जो मोटियो त 2 महीननि खां अॻे कमु थी वियो हीअं जो ॾिठई कुखियुनि त रही त मुहारे बंगलो जहिड़ो VIP बंगलो हीअ हथ ते केरु हिन जो पियो आया त हुयसि इहे जेके पाण आया छोकिरा हथु कंहिंजो आहे हथु कंहिंजो आहे केरु हुन कुराड़ी खे चई त तूं कंहिं ॾे पई वञी करी चई फलाणे जेको तंबू लॻल आहिनि मां होॾे वेंदी हुअसि उते जो विया उते अस्सलाम वालेकुम वालेकुम अबा जो हाल आहे चई कुराड़ी जो कमु तूं पियो कयो आहे चई हा आयो केरु चई इमाम जाफ़र अलैहिस्सलाम इमाम जाफ़र अलैहिस्सलाम बंगलो न वणियूं छा चई मुहारे बंगलो जहिड़ो ई आहे ई ॼणो उहो पोइ असां त मुस्लमान थींदासीं कुराड़ी बि चयो त मां बि अञा त कची हुअसि हुन ॻाल्हि ते आयसि न मां बि जीन ते पकी थी थींदसि ईंदसि छोकिरी बि पंहिंजी उहा बि वठी आया हुनखे बि कलमो भराई इमाम जाफ़र अलैहिस्सलाम पोइ इहो चई त इहो जेकी वॾाई ऐं फुकट जेकी हुई न इहा न अलाह खे बि न पिसंदा पर सम्झारो ही जेको वज़ीर जेको तोखे सम्झायो अञा घणे नुक़सान में पर ॾाढो सुठो थियो जो तूं दग लॻे भरिजी
ये इमाम जाफर अलैहिस्सलाम जी ॻाल्हि सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह सलीमा मासाब सलीम ईअं वेठो आहे जहिड़े टाउन कमेटी जो घटो वेठो हुजे टाउन कमेटी घटो अॻे में हूंदा घटा टाउन जा घुमंदा घुमंदा मासा सलीम ईअं वेठो आहे जीअं बर्फ़ानी गुॾो वेठो हुजे हा फ़क़ीर हा ॿिया मिड़े सभु ख़ैर उथो वियो पाण तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो असां बि टाइट लॻा पिया आहियूं ॿिया मिड़े सभु ख़ैर ॿिया हरू भरू बि ख़ैर आहिनि काथां जाओ ॿियो ख़ैर आहे न आयो काथां जा हे लोंबड़ी काथां आंदी अथव हा सभु पा लोंबड़ी टाइप वेठो आहे ॼण अली साहिब मेलो लॻो न चिड़ियाघर मां निकिरी आयो चिड़ियाघर में ज़माने जी मुंडी वणी आहे त पोइ पकड़े आया अथसि हा अदा कचहरी गंज थी वई आहे हिकिड़ो वॾेरो उन चयो ॻोठ वारनि खे हिकिड़ो वॾेरो उन चयो ॻोठ वारनि खे त भाउ जेको बि निमाज़ न पढ़ंदो उनखे ॻोठ मां नेकाली ॾींदुसि ॻोठ मां लॾो खणी वञे हाणे सभु कंहिंखे वॾेरे जो चयो सभु को निमाज़ ते शुरू थी वियो हिकिड़ो निमाज़ वीचारो निमाज़ खां लहराए पियो घणो मंझंदि जी निमाज़ जो टाइम हुजे ॿेपहरीअ जो सो आयुसि दर ते सॾु करणु ओ फलाणा निकिरी आहे ॿाहिरि त निमाज़ ते हलूं हिन अवली घरवारीअ खे चयो त मां हाणे हिन गुंदीअ में लिकायां थो गुंदियुनि जो दौरु हुयो मां गुंदीअ में लिकायां थो चइजांसि त घर कोन्हे को हे गुंदीअ में लिकी वेही रहियो हाणे घरवारी वॾेरे खे छा थी चए अदा कोन्हे को पर इशारो ॾेसि पई त गुंदीअ में वेठो अथई इशारो ॾेसि पई त गुंदीअ में वेठो अथई हूअं पई ज़बान सां चएसि अदा कोन्हे को हो गुंदीअ जे जारे जेको हूंदो आहे अन्न पल जो उन हेठि ॾिसे पोइ त माई इशारो मुॾे थी ॾेसि हुनखे आवाज़ थी ॾे त कोन्हे को अदा वॾेरो अची गुंदीअ जे मथां बीठो अड़े निकुर अदा निकितो निमाज़ ते आयो चईंसि त वररा छा पढ़ां ॿेपहरी निमाज़ जवाब ॿ रकातूं नफ़िल पढ़ हाणे से ॿ रकातूं नफ़िल जी नियत थो करे चईं त ॿ रकातूं ॿूड़े में नफ़िल वॾा कन ॿ रकातूं ॿूड़े में नफ़िल वॾा कन हिकु ज़ोर ज़मींदार जो ॿियो मारायो मूंखे रन अदा अलाहो अकबर वरी हिकिड़ो वॾेरो हुजे ॻोठ वारनि खे चयईं त महीने सिर पघार मां तव्हांखे ॾींदुमि 5 ई वक़्त निमाज़ पढ़ो हुननि जो भेण पघार बि मिले थी निमाज़ बि पढ़ूं था शुरू कई सभिनी ॻोठ वारनि जॾहिं जो पहिरीं थी त आयसि ॻोठ वारा साईं पघार ॾे चईं त निमाज़ अलाह जो फ़र्ज़ु हो पढ़ो अलाह जे ख़ातिर अलाह खे रिझाइण ख़ातिर वरी पघार मां ॾियांव मां त तव्हांखे चङाईअ जो कमु ॾिस लियो त पढ़ो 5 वक़्त ॾिसो कहिड़ो पाबंदीअ सां 5 वक़्त पढ़िया अथव त इन हिसाब सां त हिकिड़ो माण्हू उथी ऐं चयईंसि त वॾेरा मूंखे तुंहिंजे प्रकारनि जी ख़बर हुई त तूं पैसा कोन ॾींदे मां बि सॼो महीनो बिना वज़ूअ जे पढ़ी त मां मूंखे तुंहिंजे प्रकारनि जी ख़बर हुई त तूं न ॾींदे मां बि ठोके बिना वज़ूअ जे पढ़ी त मां तो अहिड़े हिसाब सां सुहिणे लतीफ़ जो ही ॿोलो आहे त जेकी मंझि जहान सो तारे तॻे तुंहिंजे लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी आहे कान अमले छुटा आऊं न को फेरो कजांइ फज़ुल जो वरी सुहिणे लतीफ़ चयो आहे सुर ससुईअ में त समर जनी मसाण म जी माना वा न तंहिंमें सिधो करे तव्हांखे ॿुधाईंदा त समर जनी नसाण हो तो हिमायती तन जो कंदो छेज छपरे पुनू ईंदो पाण थींदी रे जरिहाण लहज़े मंझि लतीफ़ चई जंहिंजो अक़ीदो आहे महबूब मुहम्मद ते क़बर में रे जरिहाण जन्नत बाग़ गुलज़ार थींदा भली समर न हुजे त न हुजे पर मोहबत हुजे रतीअ बराबरि बि हूंदी इंशा ताला उहो कामयाबु आहे वरी जेको साईं मुंहिंजे खे चवां महबूब मुहम्मद जे शान में हिकिड़ो ॿोल आहे तव्हांखे ॿुधायूं था
त या मोहम्मद मुस्तफ़ा, या मोहम्मद मुस्तफ़ा, हर जहान बि तुंहिंजो, सभ खां बुलंद ऐं बाला फरमान बि तुंहिंजो, ही मुल्क सारो मुहबत में मस्तान बि तुंहिंजो, जन्नत जी हर नहर ऐं गुलिस्तान बि तुंहिंजो, हौज़ कोसर शराबे तहूर हूरा गिलमान बि तुंहिंजो, अर्श फर्श वारनि खां मथां मान बि तुंहिंजो, लोहे महफ़ूज़ कलम कुर्सी क़ुर्आन बि तुंहिंजो, हीअ रूए ज़मीन त तुंहिंजी मगर ला मकान बि तुंहिंजो, ख़ुदा जो करे फ़ैसिलो सो मीज़ान बि तुंहिंजो, जिन मलक परिंदा जानवर इंसान बि तुंहिंजो, आदम खे मिलियो शरफ़ सो शान बि तुंहिंजो, तुंहिंजा ग़ुलाम सभु अंबिया यूसुफ सलेमान बि तुंहिंजो, अबा बकर हज़रत उमर या अली उस्मान बि तुंहिंजो, अमा बतूल इमाम हसन हुसैन सुल्तान बि तुंहिंजो, हीअ सारी खुदाई ऐं रब रहमान बि तुंहिंजो, ही पंवर या मोहम्मद आ सना ख़्वान बि तुंहिंजो, हरदम थी रहंदो रियाज़ आका दरबान बि तुंहिंजो। अदा संगत खे या अली मदद। अस्सलाम वालेकुम।